वासुदेवसुतं देवकं चारूणमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। भगवान श्री कृष्ण जो स्तुति सां सत्संग की शुरुआत था कयूं तव्हां सभिनीनि जो स्वागत है। श्रीमद् भगवत गीता उन ते असां सत्संग करे रहिया आहियूं। सरल ऐं स्पष्ट करण की कोशिश करे रहिया आहियूं। कोई जटिलता न, कोई दुखियारी न, कोई जलेबी न, कोई नेतागिरी न। तो पहिरीं स्पष्ट कयां, न व्यास गद्दीअ तां नेतागिरी थिए न संगत मां। ओशो ॾाढो सुठो चयो आहे, जिते जरा सो भी भय आहे उते सत्संग त कान्हे, उते हिंसा आहे, उहा हिंसा आहे। जिते थोड़ो भी डप आहे उहा हिंसा आहे। सत्संग में असां वञूं ऐं थोड़ो असांखे ख्याल रखणो पए कि दीदी नाराज न थी वञे किथे, या मुंहिंजी बेइज्जती न थिए, त मां थोड़ो मैनर्स रखां, त उते हिंसा आहे। जिते डप अची वियो, जिते चिंता थोड़ी अची वई, सावधान थियणो पियो, उते हिंसा आहे। त खुद सोचूं वधीक हिंसा किथे आहे, घटि किथे आहे, ऐं न जे बराबर किथे आहे। जिते जिते माण्हू जॉब करे थो उते हिंसा आहे। जिते नौकरी करे तो वो हिंसा खां बची न सघंदो।
घर में थोड़ी सी हिंसा है, थोड़ी, सिर्फ़ माईअ जे लाइ थोड़ी घणी, ॿार जे लाइ बि। सत्संगनि में केॾी हिंसा हिननि जलेबियुनि कई आहे, जो मायुनि खे वीचारनि खे पाबंदीअ सां वञिणो थो पए ऐं अचिणो थो पए। त हिते उहो नथो वयो। अगरि तव्हांखे महसूसु थींदो हुजे त ॿुधाइजो, थोरो सो बि अगरि तव्हांखे लॻे कि असांखे डपु थो लॻे या नकल एक्टिंग थी करणी पए हिते अची करे, त उहो तव्हांजी ग़लती आहे। हिते कीअं चयो, सहजता जी एक्टिंग थींदी आहे छा? सहजता ओरिजिनलिटीअ जी एक्टिंग थींदी आहे छा? उनजो नाटक थींदो आहे छा? अगरि तव्हां कयो था त उहो तव्हांजो टेंशन आहे, असां तव्हांखे न चयो आहे। तव्हां किथां ॾिसी आया हूंदा, ॿुधी आया हूंदा कि सत्संग में वञिबो आहे त थोरो हीअं नैतिक ठहिबो आहे। त पहिरीं मां स्पष्ट कयां, हिते कोई हिंसा कान्हे। हिंसा तॾहिं थींदी आहे जॾहिं स्वार्थ हूंदो आहे, जॾहिं कोई एजेंडो हूंदो आहे, जॾहिं का दुकानदारी हूंदी आहे। त ही टिकाणो आहे, टिकाणे में बि अगरि हिंसा थिए, मन न टिके, त पोइ छा जो टिकाणो? त असांजे तरफ़ां त कोन अथव, तव्हां ख़ुदि कयो त कयो। इहो ई चैप्टर हली रहियो आहे अॼु भगवत गीता में, कि माण्हू असहज तॾहिं थींदो आहे जॾहिं पंहिंजे दिलि जी आवाज़ न ॿुधी करे दिमाग़ जी ॿुधंदो आहे। ऐं दिमाग़ छा कंदो आहे? केवल नकल, एक्टिंग। दिमाग़ चालाकियूं कंदो आहे, दिमाग़ तर्क ॾींदो आहे, वितर्क ॾींदो आहे, कुतर्क ॾींदो आहे। दिमाग़ सेफ्टी ॻोल्हींदो आहे, सुरक्षा ॻोल्हींदो आहे। दिमाग़ हिम्मत कोन ॾींदो आहे, उहो सुरक्षा ॻोल्हींदो आहे, सुविधा ॻोल्हींदो आहे। कृष्ण भॻवान हिन 15 नंबर श्लोक में, 15 अध्याय जो 15 नंबर श्लोक ॾाढो महत्वपूर्ण चए थो, माण्हू मूंखे ॻोल्हींदा आहिनि, पर मां त उन्हनि जे हृदय में वेठो आहियां। सर्वस्य च अहम हृदय सन्विष्ट है। सभिनी प्राणियुनि जे हृदय में मां वेठो आहियां। हृदय ख़ासि जॻह चुनी आहे भॻवान, ॿिए ॻाल्हियूं हटाए करे हृदय में वेठो आहे। त असांजो विषय हिते अची बीह रहियो आहे, हृदय। हृदय छा आहे? हृदय जी शक्ति छा आहे? असां हिन ते बीह रहूं। चाहियूं त अॻिते वधी सघूं था, ऐं जेके अॻिते वधी विया उन्हनि खे भॻवान सां मतिलबु कोन्हे। जिन हिन श्लोक खे ओरांग करे बसि अॻिते हली विया, थोरो बसि जलेबी ठाहे करे, कि वो सबके भीतर भगवान सबके हृदय में बैठा है, बसि चई करे अॻिते वधी विया, त माना उहे बेईमान आहिनि। जंहिंजे लाइ कयूं पिया था सत्संग, जंहिं परमात्मा खे पाइण जे लाइ, उनजी ॻाल्हि आई आहे, उनजो हिकु मिलियो आहे। जीअं पंहिंजे चंद्रमा ते जेको वियो आहे केरु, विक्रम, उनजो थोरो मिलियो आहे कि हिते आहे, त सभिनी वैज्ञानिकनि जी नज़र हुते कोन हली वेंदी। त असांखे भगवत गीता ॿुधंदे सम्झंदे हिंट मिली आहे कि हिते अथव परमात्मा, त हुते बीह न रहंदासीं ॻोल्हण जे लाइ। त जेको हिते न बीहे सो बेईमान, उनखे डपु आहे कि किथे असली भॻवान न हिननि खे मिली वञे, उहो अॻिते वधंदो। पोइ वरी जलेबी ठाहे ठाहे करे, गुरु से बड़ा कोई नहीं, गुरु सब कुछ है, गुरु शिव है, गुरु ब्रह्मा है, गुरु कृष्ण है, सब कुछ वो है। और वो कौन है? वो सब जलेबियों, आप, मंगन, शामू। हिन शामूअ मां इहो जेको पुटु ॾियणो अथई न, ॾाढी वॾी ग़लती कई अथई। ऐं मंगन मां इहो जेको ॾियणी हुई, कुझु ग़लती त कई हूंदई, हिननि खे पालण पोसण में ग़लती थी आहे, या त हिननि खे वधीक लाड़ प्यार मिलियो हूंदो, हुन में बि बिगड़ी वेंदा आहिनि ॿार, या हुन में बिगड़िया हूंदा। हा,
फसल ख़राब थी वई। तो ही महत्वपूर्ण आहे। मुंहिंजे हिसाब सां तव्हांजी छा राय आहे? तव्हांखे इंट्रस्ट आहे या कोन्हे भॻवान में? हाँ, त हिकु फोटो मिलियो आहे कि भॻवान हिते आहे, लोकेशन मिली आहे। उहा लोकेशन हृदय, असांजो हृदय। मन चंचल थींदो आहे, हृदय शांत हूंदो आहे। हृदय समुंड वांगुरु ॾाढो गहरो हूंदो आहे। हृदय समुंड वांगुरु गंभीर हूंदो आहे, पंहिंजे गरिमा में हूंदो आहे, ॿाहिरि कोन फैलजंदो आहे, फड़फड़ कोन कंदो आहे। उन हृदय में समुंड वांगुरु अंदरि गहराईअ में हीरा मोती लिकल हूंदा आहिनि। असां ॿिए ॻाल्हियूं छॾे करे हाणे हृदय ते कमु कयूं ऐं हृदय जे बारे में ॿुधूं ऐं हृदय जी ॿुधूं। असां ॾाढो कयोसीं हृदय खे अनसुनो करे। असांजो हृदय, असांजो भावनाऊं, इन्हनि विच इन हृदय खे चुप करायोसीं कंहिंजे चकर में, बुद्धीअ जे दिमाग़ जे चकर में। ऐं दिमाग़ कंहिंजी पियो ॿुधे? भीड़ जी, चकाचौंध जी। दिमाग़ जो कमु एतिरो ई आहे कि वर्तमान में बसि जेको आहे उन जे बारे में ॿुधाईंदो आहे, भविष्य नथो ॿुधाए सघे। भविष्य जी योजना दिमाग़ खे कान्हे ख़बर। जीअं कि ॿेड़ी हलंदी हुजे नदीअ में, त बसि उते ई ॿुधाए, जेसिताईं मोड़ कोन्हे तेसिताईं ॿुधाईंदो दिमाग़ कि हेसिताईं हीअ अथई, पर पोइ मोड़ आहे उते छा आहे ख़बर कान्हे। ऐं दिमाग़ एॾो चालाक आहे, जेको थी वियो आहे उन जे बारे में ॿुधाईंदो आहे। अरे थी वियो, हाणे छा थो ॿुधाए? ॾाढा भविष्य वक्ता पोइ कोन पैदा थी वेंदा आहिनि। घटना थी वई पोइ कि भाई ग्रह हिन जे राशिअ में ही ग्रह वेठो आहे, ही वेठो आहे, इन करे ही थियो। हिकिड़े त चई चंद्रयान इन करे गुम थी वियो, विक्रम संपर्क इन करे टुटी पियो छो त राहु केतु वेठा हुआ चंद्रमा में। त पहिरीं ॿुधाई आहे न, चईं जीअं असांजो हिकु संत, जिते हलूं चए मां हिते पहिरीं अची चुको आहियां, जिते पहुचूं चए मां हिते पहिरीं आयो आहियां। इहा ई जॻह, इहो ई शिवलिंग, इहो ई नंदी हिते वेठल आया तव्हांसीं, असां हा इहो ई त आहे। ऐं हुनखे चयोसि हाणे पहिरीं ॿुधाए, अञा पहुता कोन आहियूं, पहिरीं ॿुधाए। त चए मूंखे उते हली करे यादि ईंदो आहे, उते पहुची करे मूंखे यादि ईंदो आहे कि हिते छा छा आहे। इहो दिमाग़ इहो ई कमु कंदो आहे। जेका घटना थी वई पोइ उन जे बारे में ॿुधाईंदो, हीअं हीअं। जेतिरा बि माण्हू भीड़ ॾिसंदा आहियो न, भीड़ केवल उहो ई ॿुधाईंदी अथव जेको थी वियो, अतीत जेको लंघे वियो, पोइ उन ते विश्लेषण। ऐं के वरी धुका हणंदा आहिनि। ॿिनि प्रकारनि जा सत्संग हली रहिया आहिनि समाज में। हिकिड़ा अतीत जी ॻाल्हि कंदा आहिनि, जेको थी वियो। इहे जलेबीअ वारा, मंगन वारा, इहे चवंदा आहिनि कि पहिरीं तव्हां ॾाढी तपस्या कई अथव, इन करे अॼु तव्हां असांजे सत्संग में आया आहियो। तव्हां पहिरीं ऋषि मुनि रही चुका आहियो, तव्हांजी तपस्या सफली वई आहे, इन करे अॼु तव्हांखे हिते मंगन घुरायो आहे। अच्छा, मंगन घुरायो आहे त पोइ दर बंदि करण जी ज़रूरत छो? चोर आयो आहे ऐं वरी नज़र बि था रखो कि कोई अची न वञे ॿाहिरियों माण्हू, ऐं वरी हुनजो शकरू ॾिसो। तव्हांखे किथां बि ऋषि मुनि कोन लॻंदव जेके आया आहिनि। हाणे जेके वेठा आहिनि इहे ऋषि मुनि, त सीट ते वेठल केरु थींदा आहिनि? उहे भॻवान। त तव्हां ॿुधायो किथां बि इहा लॻंदी आहे भॻवान जेका सीट ते वेहंदी आहे? चोरनि जो साम्राज्य, सीधी सी ॻाल्हि। पर माण्हू ख़ुशि कि मैं पहले ऋषि मुनि थी पिछले जन्म में, बसि ख़ुशि। त अतीत जेको थी वियो असांजे हथ में आहे बि कोन। उहे ॻाल्हियूं कंदा आहिनि इहे हिकिड़ा ग्रुप वारा। ऐं हिकिड़ा वरी लेखूअ वारा भविष्य जी ॻाल्हि कंदा आहिनि कि तव्हां असांजे सत्संग में अचो, पहिरीं तव्हां भले कुझु बि रहिया हुजो, तव्हां असां वटि अचो, सतयुग अचण वारो अथव, उन में तव्हांखे पहिरीं एंट्री मिलंदी, पहिरीं एंट्री तव्हांखे। पर पहिरीं हिते सिलेंडर कयो, सिलेंडर चवंदा आहिनि न,
हिते सिलेंडर कयो पहिरीं, तव्हांखे सतयुग में पहिरीं एंट्री त मायूं लालच, इहो सुठो आहे। त हिकिड़ा पिया था भूतकाल जी ॻाल्हियूं कनि, हिकिड़ा पिया था भविष्य जी ॻाल्हियूं कनि, असां पिया था वर्तमान जी ॻाल्हि कयूं। जो भी है बस यही हिकु पल है, असांजे हथ में इहो ई पल आहे ऐं हृदय वर्तमान में आहे, पोइ जो कान्हे या पहिरीं न। हृदय असांखे वर्तमान में जीअण सेखारींदो आहे। आगे भी जानना तू, पीछे भी जानना तू, जो भी है बस यही एक पल है, जो भी है बस यही एक पल है। आगे भी इस पल के साए में अपना ठिकाना है, इस पल के आगे थी हर शय फसाना है। कल किसने देखा है, कल किसने जाना है, इस पल से पाएगा जो तुझको पाना है। जीने वाले सोच ले, यही वक्त है कर ले पूरी आरज़ू। आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तू, जो भी है बस यही पल है, जो भी है बस ॾिसो तार कीअं थी वञे, जीअं घड़ीअ जी सुई हलंदी आहे सेकंड सेकंड में। अनजाने सायों का राहों में डेरा है, अनदेखी बाहों ने हम सबको घेरा है। तो अनदेखी बाहूं कहिड़ियूं, उहो ई परमात्मा जेको नज़र नथो अचे, पर इहो समय खां बि जेको अलॻि आहे परमात्मा, उन असांखे घेरियो आहे। अनजाने सायों का राहों में डेरा है, अनदेखी बाहों ने हम सबको घेरा है। ये पल उजाला है बाकी अंधेरा है, ये पल गंवाना ना, ये पल ही तेरा है। जीने वाले सोच ले, यही वक्त है कर ले पूरी आरज़ू। आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तू, जो भी है
पाएगा जो तुझको पाना है। जेको भी कुछ आहे इन हृदय में आ। सब कुछ असांजो जीवन जो मक़सद, असांजी ख़ुशी, असांजो जीवन, असांजो पंहिंजो परिचय ऐं परमात्मा, सब कुछ हिन हृदय में आ। ऐं उन हृदय सां जुड़ण लाइ असांखे कुछ एकांत में समय कढणो पवंदो। ही बि उहो ई समय अथव। ही बि जेको आया आहियूं, सत्संग में वेठा आहियूं, छाजे लाइ थींदो आहे सत्संग में टिकाणो? इहो ई उहो पल पाइण जे लाइ, पंहिंजे हृदय सां जुड़ण जे लाइ। हूअं त सॼो ॾींहुं तव्हां ई ॿुधायो छा थो थिए तव्हांजे जीवन में। केवल विचार विचार विचार, केवल बुद्धीअ जो, दिमाग़ जो इस्तेमालु। छो त संग अहिड़ो आहे, हुन सां मिलियासीं, हुन सां मिलियासीं, त केवल ॻाल्हियूं ॻाल्हियूं ॻाल्हियूं, त असांजे हृदय खे टाइम ई कोन मिलंदो, मौक़ो ई कोन मिलंदो आहे ॻाल्हाइण जो। सत्संग में इन करे बसि वञिबो आहे कि असांजो दिमाग़ शांत थिए ऐं हृदय खे मौक़ो मिले। तंहिं करे हिते अची करे बि दिमाग़ न हलाईंदा कयो, हृदय खे खुलण ॾियो। घर में नथा कयो, इन करे सत्संग रखंदा आहियूं हफ़्ते में 3 ॾींहं, ऐं विच में गैप इन लाइ कि उहो तव्हां घर में अभ्यास कयो एकांत जो, अकेले में वेही करे हृदय मौन थी करे, ऐं वीचार जेके अचनि था त वीचारनि खे हल्के सां थोरो साइड कबो आहे, आराम सां, जोर जबरदस्तीअ सां कोन थींदा। हृदय खे निकिरण ॾियो ॿाहिरि, छो त हृदय में परमात्मा जो वास आहे। असांखे हिंट मिली आहे। असां एॾनि सालनि खां जीवन बर्बाद पिया कयूं दिमाग़ जे चए ते हली करे, ऐं छा पिया चऊं, परमात्मा खे था पायूं, परमात्मा खे था ॻोल्हियूं। कीअं? हृदय खे अनदेखी करे। ॾाढी वॾी भुल माण्हू करे रहियो आहे, ग़लती करे रहियो आहे। जो हृदय जी अनदेखी करे, पंहिंजी भावनाउनि जी फीलिंग्स खे दबाए करे, बुद्धीअ जे चवण ते हली भॻवान खां अञा दूर पियो थो थिए। हालांकि देर कॾहिं बि कान थी आहे। कॾहिं बि असां वापसि मोटी अचूं हृदय जे तरफ़ त असांखे भॻवानु मिलंदो। उहो उते ई वेठो आहे, केॾां वियो कोन्हे निकिरी। थोरो हृदय जे लाइ असांखे कुझु करणो पवंदो। हिकु त सत्संग आहे हृदय खोलण लाइ, ॿियो आहे मौन, चुप। असां जेतिरो थी सघे चुप कयूं ऐं मन खे बि चुप कराए। छो त हृदय जेको ॻाल्हाईंदो आहे न, दिमाग़ हलंदो आहे वीचारनि जे रूप में, असांखे सम्झ में ईंदो आहे कि दिमाग़ छा थो चए, पर हृदय जी भाषा ॿी आहे। हृदय भावनाउनि सां संकेत मोकिलींदो आहे, केवल स्पष्ट कोन हूंदी आहे हुनजी भाषा। दिमाग़ जी स्पष्ट हूंदी आहे, असां सोचींदा आहियूं। हृदय थोरो हुन में ॻाल्हाईंदो आहे, जीअं इहो चंद्रयान संकेत मोकिले करे पियो ॿुधाए न, तीअं हृदय फीलिंग सां ॿुधाईंदो आहे कि मूंखे तोखे छा करणो आहे। उहो अजीब बि थो लॻी सघे जॾहिं तव्हां हृदय जो आवाज़ ॿुधंदा। कॾहिं बोरवन हलिया वञो कि पार्क में हलिया वञो, ॾाढो सुठो तरीक़ो अथव हृदय जी आवाज़ ॿुधण लाइ। कंहिं अहिड़ी जॻह ते वञो जिते पार्क हुजे, गार्डन हुजे, प्रकृति हुजे, उते हलंदे हलंदे जागृतीअ सां शांत। ॾिसो, कॾहिं कॾहिं तव्हांखे तव्हांजो मूड ठीकु न हुजे ऐं कुझु सम्झ में न अचे मूंखे छा करणो आहे, त हिकु तरीक़ो अपनाईंदा आहियो कि हल थोरो चकर हणां प्रकृतिअ में, त कुझु सम्झ में अचे ऐं पोइ सम्झ में अची वेंदो आहे। त ईअं छो थींदो आहे? इहो इन करे थींदो आहे कि असां जीअं सम्झ में कुझु ॻाल्हि सम्झ में अचे नथी, का समस्या आहे, उलझन आहे। असां घरां निकितासीं, प्रकृतिअ जे विच में वियासीं, त इहे वण, पेड़ पौधा ऐं हवा, पक्षी असांजे ऐं दिमाग़ खे शांत करे छॾींदा आहिनि। ऐं जीअं दिमाग़ शांत थींदो आहे, हृदय खे मौक़ो मिली वेंदो आहे। जीअं हृदय खे मौक़ो मिलंदो आहे, असांखे समाधान मिली वेंदो आहे। त रोल त हृदय ई पियो थो निभाए।
जिते ज़रूरी आहे न, जीवन जो असली कमु हृदय पियो थो करे। छा करणो आहे, कीअं करणो आहे ऐं छा ज़रूरी आहे, इहो हृदय खां वधीक ॿियो कंहिंखे बि सुठो ख़बर कान्हे। दिमाग़ त केवल इहो चवंदो जेको सभु पिया था कनि उहो कर। दिमाग़ त इहो चवंदो वर्तमान में त हीउ पियो थो हले भाई, इन में फ़ाइदो अथई। त मां जेका ॻाल्हि पियो कयां, नदीअ में ॿेड़ी हले थी, दिमाग़ ओतिरो ई ॿुधाईंदो जेसि ताईं नज़र अचे थो। पर हृदय त इहो बि चवंदो कि ॾिसूं था अॻिते छा आहे। दिमाग़ ॾकाईंदो, दिमाग़ चवंदो अॻिते न वध, रिस्क थी सघे थी, हींअर बसि एतिरो ई हल। पर हृदय चवंदो तूं त जेको जंहिंमें ख़ुशी मिले उहो कर। ऐं हृदय इहो कान्हे कि नुक़सान कोन थींदो या भाई का सेफ्टी हूंदी, न। हृदय जी आवाज़ में अजीब बि लॻंदो। असां कॾहिं हृदय जी आवाज़ ॿुधूं न कि मां छा थी चाहियां, मूंखे छा वणंदो आहे, मूंखे ख़ुशी छा में मिलंदी आहे, त जेके ॻाल्हियूं ईंदियूं न त दिमाग़ खिलंदो जोर जोर सां, चवंदो हे अजीब अजीब ॻाल्हियूं पियो थो करे हृदय, बेइज़ती कराईंदी आहे छा, इहो अॼुकल्ह हले ई कान थो, भीड़ हिन पक्ष में आहे ई कोन। दिमाग़ ईअं चवंदो त तव्हांखे लॻंदो हीअ त अतार्किक ॻाल्हियूं थो करे मुंहिंजो हृदय। दिमाग़ चवंदो पुराणे ज़माने जूं ॻाल्हियूं आहिनि, पुठिते थी वञी तूं, हिते ई रहिजी वेंदी आहे, अॻिते वधणो आहे पाण खे। पर तॾहिं बि हृदय जी वैल्यू वॾी आहे। हिन दुनिया में जेके बि वॾा वॾा कम थिया आहिनि उहे हृदय सां ई थिया आहिनि। पहिरीं हृदय प्रेरणा कंदो आहे, पोइ दिमाग़ खां मदद वठिबी आहे कि कीअं करणो आहे। जेको एप्पल कंपनीअ जो मालिक आहे न, उन चयो कि मां पहिरीं हृदय खां प्रेरणा वठी करे इहा एप्पल मोबाइल लॉन्च कई हुई। ऐं एप्पल मोबाइल केॾो सॉफ्ट थींदो आहे ऐं हल्को बि, छो त हृदय मां निकितो आहे उहो, हृदय हुनजी खोज आहे। ऐं हिकिड़े दार्शनिक आहे कि 100 दिमाग़ वारा माण्हू हिकु तरफ़ ऐं हृदय वारो माण्हू हिकु तरफ़ हुजे त हृदय वारो भारी आहे। हूअं ईअं लॻंदो कि हृदय वारे खे नुक़सान थींदो आहे। सही ॻाल्हि आहे। हिन दुनिया में हृदय वारे खे बुद्धू चवंदे देरि कोन कंदा आहिनि माण्हू। जेको हृदय सां जीए, फीलिंग सां जीए, त जेके दिमाग़ वारा आहिनि उन जो फ़ाइदो वठंदा आहिनि। तव्हां बि वठंदा हूंदा, दिमाग़ वारा ई त आहियो सभु, हृदय वारा आहियो छा? अॼुकल्ह कोई बि बुद्धू कान्हे, सभु होशियारु सम्झंदो आहे पाण खे, हालांकि ठही बुद्धू ई वेंदो आहे लास्ट में, छो त हृदय जी कोन ॿुधाई। असली समझदार उहो आहे जेको हृदय जी ॿुधे, कि एकांत में वेही करे पंहिंजे मन हृदय खां पुछे तूं ॿुधाए तूं छा थो चई, तूं छा थो चाहीं। हृदय चवंदो मां हीअ थो चाहियां, त पोइ हृदय सां संवाद करे हुनखे चएसि पर हिन में त घाटो आहे, हिन में त असां पुठियां रहिजी वेंदासीं ऐं माण्हू मज़ाक बि उॾाईंदा। त हृदय चवंदो ठीकु आहे, तोखे अगरि एॾी चिंता अथई माण्हुनि जी, त जीअं घुटिजी जी पियो थो मरी मरी करे, ईअं मरी मरी जी, मूंखे कुझु कोन अथई। ऐं जीवन भर ईअं मरी मरी जीअण खां पोइ बि तोखे हासिल कुझु कोन थींदो। संवाद त कयूं पंहिंजे हृदय सां। त हृदय वारे खे इहो नुक़सान थी सघे थो कि उनखे माण्हू बुद्धू चवंदा ऐं उनखे चवंदा ही पुराणे ज़माने जो आहे, या उनखे चवंदा हिनखे अकुल कोन्हे, इहो चवंदा। पर उन दार्शनिक हिकिड़े चयो आहे कि हृदय वारो माण्हू सुठो आहे। उन इहो चयो आहे मां हृदय सां जीअण पसंदि कंदुमि, 100 दिमाग़ वारनि खां बि सुठो आहे बुद्धू थी करे हृदय सां जीअण, बुद्धू थी करे धोखो खाई करे बि। त कॾहिं ईअं न सम्झिजो कि असां हृदय जी ॿुधीसीं, भावनाउनि सां जियासीं त असां घाटे में वियासीं, न त फ़ाइदे में विया। अगरि हृदय सां जिया आहियो त
भावनाऊं फीलिंग सां जिया आयो त दिमाग़ वारा लास्ट में हाराइजी वेंदा आहिनि, उहे पछताईंदा आहिनि, उन्हनि खे हासिल कुझु कोन थींदो आहे। त हृदय वारो थियणु सुठो आहे बजाए बुद्धिमान थियण जे। पोइ बुद्धि त अची वेंदी आहे न, हृदय वारे खे आख़िरी में अकुल त अची वेंदो आहे न, चोट खाई करे कि दुनिया कहिड़ी आहे, माण्हू कहिड़ा आहिनि, ही स्वार्थ जो सारो संसार आहे, हिते कंहिंखे कंहिंसां मतिलब ई कोन्हे, इहो त पोइ सम्झ में अची वेंदो आहे न। पर जेको माण्हू शुरूअ खां ई दिमाग़ सां जियो, या रुगो दिमाग़ हलायो, उहो मरंदे मरी वेंदो, कॾहिं हृदय जी ॻाल्हि सम्झी ई कोन सघंदो, त उहो त घाटे में वियो न। हृदय वारो सम्झी वेंदो कि छा हिन जी सोच छा आहे, पर दिमाग़ वारो हृदय वारे माण्हूअ जी ॻाल्हि कोन सम्झी सघंदो। त हृदय सां जीअण हर ॻाल्हि में सुठो आहे। भली दुनिया न हलंदी हुजे, भली माण्हू हृदय खे महत्व न ॾींदा हुजनि, उन लाइ त इहा आहे न आस्थान आहे। तव्हां हृदय सां जियो, हृदय सां ॻाल्हायो, हृदय जो पालन कयो, त तव्हांजे लाइ हीउ आस्थान ॾाढो सुठो अथव। हिते हृदय वारे जी क़दुरु आहे। मुंहिंजी नज़र में न उन आस्थान ते उहा जेका चेतना आहे हिते, जंहिंखे असां दरबार चऊं था, जिते ग्रंथ विराजमान आहिनि, जिते व्यास गदी आहे, उते अची करे उन सां हाल अहिवाल कजो। एतिरो बसि दिमाग़ रखिजो कि दिमाग़ वारे जे अॻियां दिलि जो हाल कोन्हे रखिणो, त बाक़ी कंहिंजे अॻियां रखिणो आहे।
खुदा से मैंने उसका पता मांगा तो उसने मुझे मेरा ही पता बता दिया और कहा खुदा खुद में नहीं मिलेगा तो और कहाँ मिलेगा। बोलो वाह वाह। नहीं हिकिड़ो आहे, थोड़ी देर में भॼण न लॻो, पर इन जो सार समझिजो कि भगवान खां असां पुछोसीं तूं किथे आहीं, त चई तुंहिंजे तो वटि त वेठो आहियां तुंहिंजे भीतर। त चयोसींसि भीतर किथे, हेॾनि सालनि में नज़र कोन आहे, ॿियो कुझु ॿुधाए पतो। त चई अगरि तोखे भीतर नज़र न आयो मैं त किथे बि नज़र कोन ईंदो मैं। त जेका शइ भीतर आहे उनखे ॻोल्हण लाइ असां भटकूं छो पिया था, छो त असांखे उहो शायदि उहो खपे ई कोन। इन करे असां दिमाग़ खे दोस्त ठाहे करे ऐं चालाकी सिखी वियासीं, प्रेम भुलिजी वियासीं, भाव ऐं फीलिंग्स खे दबाए छॾियोसीं, केवल देखा देखीअ में लॻी वियासीं। परिणाम छा निकितो सोचो त सही, छा फ़ाइदे में वियासीं। जंहिं दिमाग़ ते विश्वास कयो ऐं चालाकी सिखियो, जेको माण्हू कूड़ ॻाल्हाइण सिखी वियो, एक्टिंग करणु सिखी वियो, नाटक करणु सिखी वियो, घुमण फिरण, इहो सभु दिमाग़ सेखारींदो आहे कि घुम फिर, एंजॉय कर, ऐश कर, नयूं नयूं वॾा वॾा ख़र्च कर, ॾेखार। उनजो परिणाम छा निकितो? केवल हताशा, निराशा, नीरसता। छो त रस त हो हृदय में, प्रेम हो हृदय में, जीवन हो हृदय में। असां उहा उम्मीद हुन मां कीअं था करे सघूं दिमाग़ में? त थियण इहो खपे, असां तरक़ी कयूं, असां भली धन गॾु कयूं, असां अॻिते वधूं, पर हृदय सां गॾु। समझदारी इहा आहे, हृदय खे न छॾे ॾियूं, पंहिंजूं भावनाऊं फीलिंग्स कुझु चइनि माण्हुनि जे चकर में न दॿाए छॾियूं। 25 साल उहो मैसेज हो न, 25 साल त माण्हू इहो सोचण में लॻाए छॾींदो आहे कि माण्हू मुंहिंजे बारे में छा चवंदा। पोइ 50 साल में ख़बर पवंदी आहे हुननि माण्हुनि खे मुंहिंजे लाइ टाइम ई कोन हो कि छा सोचूं हिन जे बारे में। पोइ 25 साल लॻंदा आहिनि उहा ग़लती सुधारण में, ऐं पोइ माण्हू हलियो वेंदो आहे। त असां हृदय सां अॻिते वधूं। हृदय, पंहिंजूं भावनाऊं, पंहिंजूं फीलिंग्स, हृदय जी सच्चाई, जेको असांखे वणे थो उहो कमु कंदे कंदे अॻिते वधूं न, त दावे सां थो चई सघां हुन दिमाग़ वारे खां अॻियां निकिरी वेंदासीं, चाहे सांसारिक भौतिक पदार्थनि में बि। छो त जॾहिं असां हृदय जी न ॿुधंदा आहियूं न, त पोइ ॿिए जी नकल कंदा आहियूं, ऐं ॿिए जी नकल माना पर धर्म, ऐं पर धर्म में कॾहिं बि बरकत पवंदी कोन्हे। स्वधर्म में बरकत आहे, सांसारिक बरकत बि ऐं पारलौकिक आध्यात्मिक बि उन्नति। त असांजो हृदय छा थो चाहे, असांजो हृदय छा थो घुरे, उनखां पुछोसि त सही। मेरे मन ये बता दे तू, प्रेम नगर में मेरे मन ये बता दे किस ओर चला है तू, क्या पाया नहीं तूने, किसे ढूंढ रहा है तू, जो है अनकही, जो है अनसुनी, वो बात
बताए जो है अनकही, जो है अनसुनी, वो बात क्या है बता। मित्रा कहे धड़कने तुझसे क्या, तेरी निगाहें पा गई राहें, पर तू ये सोचे जाऊं न जाऊं, ये जिंदगी जो नाचती तो क्यों बेड़ियों में है तेरे पाँव। प्रीत की धुन पर नाच ले पागल, उड़ता घर है उड़ने दे आंचल, काहे कोई अपने को ऐसे तरसाए, जो है अनकही, जो है अनसुनी, वो बात क्या है ये जगह वेठी आहे न, ये कमला, असां हिन जे घर केवल पाठ साहब रखियो होसीं। ये खुद सत्संग कंदी हुई। तव्हां चवंदा इहा पुरानी ॻाल्हि थी वई, पुरानी कोन्हे, नई आहे। हिननि जे घर सत्संग कयोसीं त हीअ ॿुधे पई, इनखे जेके फॉलो कंदियूं हुयूं उहे बि वेठियूं हुयूं सभु। हिन जो मन बार बार चए ही किथे उहो ई त कान्हे जिसे तू ढूंढ रहा है, मेरे मन ये बता दे तू, छो मुंहिंजो मन बार बार हेॾां वञे पियो थो, छो हिन जी वाणी मूंखे वणे थी, जबकि मां जीवन भर त सत्संग इहो कयो आहे कि बाबनि वटि ज्ञान आहे ई कोन, पर छो मुंहिंजो मन पियो थो वञे। हाणे छा कयां, मन जी ॿुधां या दिमाग़ जी? उहो 1 साल हिनखे लॻी वियो, 1 साल निर्णय करण में, पर तॾहिं बि निर्णय त कयईं साल खां पोइ कि मन जी हृदय जी ॿुधणी आहे। तव्हां छा पिया था कयो? तव्हां चवंदा असां त हिन खां पहिरीं ईंदा आहियो, पर डायरेक्ट आया आहियो, थोरो भिटको त सही, थोरो घुमो फिरो त सही। पहिरीं जेके इच्छाऊं अथव मन में, कामनाऊं अथव, जेको दिमाग़ एॾो हलायो पिया था, उनजो सही परिणाम कढो त सही। त फ़र्क़ु अथव ॾाढो। घुमी फिरी अचो, निर्बल बाबा वटां थी अचो ऐं ॿियनि वटां बि थी अचो, जेके इच्छाऊं पूरियूं करणो आहे। हिते त इन करे था अचो छो त पासे में आहियो, ऐं हल ठीकु आहे भाई, हिते कोई वधीक झंझट कान्हे, पर हिते ॾाढो कुझु ॿियो बि अथव, ओॾां तव्हांजो ध्यानु आहे अलाए कान्हे, भॻवान ॼाणे। हृदय खोलणु खपे तव्हांजो। हींअर उहो चैप्टर थो हले, चालाकी न, बुद्धि न, होशियारी न, नकल न, एक्टिंग न, तव्हांजी महांगी ड्रेस घणे वारी आहे उहा न, तव्हांखे पैसो घणो आहे, घर में तव्हांजी छा स्टेटस आहे, शहर में छा इज़त आहे, उहो न, त हृदय वारा केतिरा आहे।
ता सरल ॿार वांगुरु केतिरा आहियो। ही कृष्ण भॻवान पियो थो चए, हृदय जी चर्चा। त कृष्ण भॻवान जूं जेके ॾिसंदा न लीलाऊं अधिकतर हृदय वारियूं अथव, जेके हृदय ते टच कनि, बुद्धीअ ते कोन टच कंदव, हृदय ते टच कंदियूं। चाहे बचपन खां वठी लास्ट ताईं उन जूं बाल लीलाऊं बि, उन जे किशोर अवस्था जूं, जवानीअ जूं या पोइ जूं, तो कृष्ण भॻवान पियो थो चए हृदय हृदय सभु कुझु आहे। मां हृदय में वास कंदो आहियां। त उन हृदय खे तव्हां थोरो साफ़ कयो, थोरो छंडियो, उन जो यूज़ कयो कोन अथव सालनि खां, दिमाग़ जे चकर में अची, ऐं दिमाग़ कॾहिं बि तव्हांखे मूंसां मिलण कोन ॾींदव, भॻवान थो चए। इंद्रियूं त साफ़ चओ थी भॻवान, इंद्रियूं सां तव्हां मूंखे कोन पहचाने सघंदा, मन सां बि न, बुद्धीअ सां बि न, पर हृदय में मां वेठो आहियां। तो उन हृदय जी तरफ़ थोरो निहारियो, असांजो हृदय चाहे छा थो। वो परमात्मा चए थो, जेको परमात्मा शक्तिशाली आहे, जेको सर्वव्यापक आहे, जंहिंखां मथे ॿियो कुझु बि कोन्हे, उहो चए थो मां तुंहिंजे हृदय में वेठो आहियां। ऐं असांजे हृदय जी जेका धड़कन आहे उहो परमात्मा जो ई सूचक आहे, उहा परमात्मा जी सूचना ॾेई रही आहे कि परमात्मा हिते वेठो आहे। जंहिं ॾींहुं असां हुन हृदय सां संपर्क टोड़े छॾींदा आहियूं, जीअं विक्रम जो संपर्क टुटी पियो इसरो सां, सॼी महिनत बेकार हली वई न, संपर्क टुटी पियो त सभु हड़े हलियो वियो न। तहिड़े तरीक़े सां असां जो परमात्मा वेठल आहे असांजे भीतर हृदय में, पर असां हुन हृदय सां संपर्क टोड़े छॾियोसीं। जीअं ई टोड़ियोसीं, छाजे करे टोड़ियोसीं? संसार में तरक़ी करण लाइ, ऐं तरक़ी बि करणी हुजे त हुन लाइ बि हृदय जी आवश्यकता आहे। हृदय असांखे ॿुधाईंदो न कि मुंहिंजे लाइ कहिड़ो कमु सही आहे, मां छा में, मुंहिंजे लाइ स्कोप छा में आहे, इहो हृदय ॿुधाईंदो न। त होॾां वियासीं कोन, बसि भेड़ चाल हलणु शुरू कयासीं कि जेको सभु कनि पिया था उन में स्कोप आहे, जो सभु कर रहे हैं वही करना है, उसी में स्कोप है। त असां उन हृदय सां संपर्क टोड़े छॾियोसीं। जीअं इसरो जो संपर्क हुन सां टुटी पियो, उहो त अंजाने में टुटी पियो, असां साव करे टोड़ियो आहे। त वरी जोड़ियूं कनेक्शन, जो हो कोशिश कनि पिया था वापसि विक्रम सां कनेक्शन, संपर्क स्थापित करण जी कोशिश कनि पिया था। असां बि संपर्क स्थापित कयूं। व्हाट्सएप ते हिकिड़ो मैसेज आयो, हिकिड़े छोकिरे चई कुझु साल पहिरीं मां बि हिकिड़े चंड जे नज़दीक पहुची वियो हुउमि, हिकु मतिलबु चंड जहिड़ो हो चहिरो हो हुनजो, हुनजे नज़दीक पहुची वियो हुउमि, पर मुंहिंजी ज़ाल खे ख़बर पइजी वई, संपर्क टुटी पियो। संपर्क वरी कोन जुड़ियो। असांजो भीतर वेठल आहे चंड, उन सां संपर्क स्थापित करणो आहे न, त वरी कोशिश करणी असांखे पवंदी। कुझु त हूंदो। पहिरीं त हिन दिमाग़ खे साइड कयूं कि तूं साइड थी, तो ॾाढो असांखे ॾाढियूं सलाहूं ॾिनई, बेकार ईअं फालतू अहिड़ियूं सलाहूं ॾिनई जो बसि चई पियो सभु कर रहे हैं तो कुछ तो होगा। अहिड़ियूं सलाहूं ॾिनई तूं साइड थी, हाणे तुंहिंजी ज़रूरत कान्हे असांखे मुंहिंजी ज़िंदगी जीअण ॾे, भली घाटो त घाटो, भली हुन में कुझु स्कोप न हुजे त न हुजे, घाटे में कोन वेंदासीं। भली तरक़ी थिए चाहे न थिए, अफ़सोस त कोन थींदो अगरि हृदय जी ॻाल्हि मञींदासीं त असां बि आनंद में रहंदासीं ऐं ॿियनि खे बि आनंदित कंदासीं। जीअं मुंहिंजी मिसाल खणो, मां पंहिंजे हृदय सां बि थो कमु कयां इहो, त मूंखे थकावट त कान थी थिए, आनंद थो अचे, ख़ुदि खे थो अचे त ॿियनि खे बि त अचे थो। त माना हिकु हृदय सां जीअण वारो माण्हू पाण बि आनंदित थींदो आहे ऐं संसार खे बि आनंद ख़ुशी विरहाईंदो आहे। पर हिकु दिमाग़ सां जीअण वारो माण्हू पाण बि परेशान, उलझल, कंफ्यूज़ ऐं ॿियनि खे बि कंफ्यूज़ कंदो आहे, जलेबी ठाहींदो आहे मिड़े।
त असां जलेबीअ जा धंधा छॾियूं, हृदय वारो स्कोप ॾाढो सुठो आहे। ही अचो भॼन ॿुधायूं। इश्क अकुल जो लगे कि न नातो, इश्क अकुल जो लगे कि न नातो, बिना प्रेम प्रभु, बिना प्रेम प्रभु कहे कि न पातो। इश्क अकुल जो लगे कि न नातो, इश्क अकुल जो। इश्क आयो जिते अकुल भॼी वियो, इश्क आयो जिते अकुल भॼी वियो, सियाणप सारी साण खणी वियो, सियाणप भोलो बणी तिन साहिब सुञातो, भोलो बणी तिन साहिब सुञातो। इश्क अकुल जो लगे कि न नातो, इश्क अकुल जो। हठ ऐं हुजतना हले चतुराई, हठ ऐं हुजतना प्रीत प्रभु लाए खपे थी सवाई, प्रीत प्रभु छॾे पियो मिटाए ख्यालन जो खातो, छॾ पियो मिटाए ख्यालन जो खातो। इश्क अकुल जो लगे कि न नातो, इश्क अकुल जो। बण तूं निमाणो गुरुवदर विकाणो, बण तूं निमाणो पक पो पाईंदे गुरु दर्शाणो, पक पो पाईंदे लीलावंती सरत्यूं सच ही चवां थो। इश्क अकुल जो लगे कि न नातो, बिना प्रेम प्रभु कहे कि न पातो। इश्क अकुल जो। त इश्क में, प्रेम में, परमात्मा जे प्रेम में दिमाग जो कोई कम कान्हे, छो त ॿिन्हिनि जो कोई संबंध कान्हे। हृदय जो संबंध आहे, दिल जो। असां हृदय जो उपयोग करे परमात्मा खे पहचानण जी कोशिश कयूं, उन जो अनुभव करण जी कोशिश कयूं। हिते सत्संग खे रखूं था, वरी पोइ मिलूं था, हिकु ॾींहुं छॾे करे।